जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, कुझु सिंधी रेसिपियूं ऐं दादीअ जा घरेलू नुस्खा। अॼु मां तव्हां सां गॾु वैसाख मास जी कथा जो अध्याय 11 थी शेयर कयां, जंहिंमें कि असांजे भोलेनाथ ऐं मां पार्वती जी कथा आहे। तव्हां अगरि मुंहिंजे चैनल ते पहिरियों बार पिया अचो त चैनल खे सब्सक्राइब कजो, पासे में ॾिनल बैल वारी घंटी खे ज़रूरु दॿाइजो, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदो। हलो त कथा शुरू था कयूं। वैसाख मास जी कथा अध्याय 11। राजा मैथिली पुछियो त जॾहिं कामदेव भस्म थी वियो पोइ हुनजी उत्पत्ति कीअं थी। श्रुतिदेव चवणु लॻो कि ही कथा स्वामी कार्तिक जे जनम जी आहे, जो यश ऐं पुण्य खे ॾियण वारी आहे। जॾहिं महादेव कामदेव खे जलायो त उन स्त्री रती पंहिंजे पतीअ खे भस्म थींदो ॾिसी शोक सां मूर्छित थी वई। 2 घड़ियुनि खां पश्चात उन जी मूर्छा खुली त विलाप करणु लॻी, जंहिंसां कि सॼो तपोवन जेको दुखमय थी वियो। तॾहिं रती चिता में जली करे शरीर त्याग करे छॾियो ऐं पतीअ जेके मित्र वसंत हो उन पतीअ अंतिम क्रिया करण लाइ उनखे सॾु कई। जेसि ताईं चिता ई उहा ठही रही तेसि ताईं बसंत बि अची वियो। तॾहिं रतीअ जो दुख ॾिसी करे हू बि दुखी थियो ऐं रती खे सम्झाइण लॻो ऐं चवणु लॻो त आत्मघात करणु उचित कोन्हे। तॾहिं बसंत उन शरीर त्यागण जो वीचार दृढ़ ॾिसी करे नदीअ जे किनारे ते हिकु चिता ठाही ऐं रती गंगा में सनानु करे सभु इंद्रियुनि खे रोके ऐं मन खे आत्मा में लीन करे चिता ते चढ़ण लाइ तयारु थी वई। उन समय आकाशवाणी थी त हे पति प्रेमा, तूं चिता में प्रवेश न कर। तुंहिंजो पति महादेव जी ऐं कृष्ण भॻवान मां उत्पन्न थींदो। इन प्रकार कर्म सां 2 जनम थींदा त ॿिए जनम में श्री कृष्ण जी रुक्मणीअ गर्भ मां पद्मन रूप में उत्पन्न थींदो। तूं ब्रह्मा जे शाप सां शंबर नाले राक्षस जे घर में निवास कंदीअ। उते ई तुंहिंजो पति पद्मन तोखे अची करे गॾिजंदो। एतिरो चई आकाशवाणी समाप्त थी। तॾहिं रती आकाशवाणी ॿुधी करे हुन चिता में प्रवेश कोन कयो। जंहिं कार्य सिद्धीअ लाइ शिवजीअ कामदेव खे भस्म कयो, उन सभु देवताउनि ते बृहस्पति, इंद्र ऐं अग्नीअ खे अॻियां रखी करे रतीअ खे वरदान ॾियो वियो कि हाणे तुंहिंजो पति अनंग चवाराईंदो ऐं अनेक अंगनि वारो थींदो। पोइ चवणु लॻा कि पूर्व काल में तुंहिंजो पति सुंदर नाले जो राजा हो। इन जनम में तूं हुनजी ज़ाल हुईं, परंतु जंस कारणी थियण कारण तुंहिंजी इहा दशा थी आहे। वैसाख मास में मंदाकिनी नाले नदी में सनानु करण कारण मधुसूदन भॻवान जी पूॼा कजां ऐं हुनजी दिव्या कथा ॿुधां त तुंहिंजो घोट तोखे अवश्य मिलंदो। रतीअ खे हिन प्रकार वरदान ॾेई करे सभु देवता पंहिंजे पंहिंजे स्थाननि ते हलिया विया ऐं रती बि क्लेश सां निवृत्त थी करे मेष जी संक्रांति में गंगा सनानु करे पवित्रता सां अक्षुण्य शयन व्रत खे धारण कयो। इन व्रत के करण कारण उन के कामदेव ॾिसण लॻो। हुन वैसाख मास में कर्तव्य धर्म कोन कया। इन कारण परमात्मा जे पुत्र थियण खां पोइ बि उहो अंगहीन हो। श्रुतिदेव चवणु लॻो त जॾहिं महादेव पार्वतीअ सम्मुख थी बीठो त उहो अंतर्ध्यान थी वियो त पार्वतीअ अॻियां बीह रही ऐं सोचणु लॻी कि हाणे छा कजे। हुन पिता हिमालय जेको पिता उन हिमालय उहो पंहिंजे उन पुत्रीअ खे पंहिंजे घर वापसि वठी आयो। पार्वती शिवजीअ जे गुण ते एतिरी मुग्ध थी कि हुन पंहिंजे मन में ठाने छॾियो कि शिवजी ई मुंहिंजो पति थींदो। हाणे चाहे मुंहिंजा माता पिता ते सम्झाइण ते ऐं कुझु वीचार करण ते शिवजी जी मूर्ति खे पंहिंजे मन में धारण करे गंगा तट ते वेही करे तपस्या करणु लॻी। भोजन आदि छॾे तप कंदे कंदे वॾी वॾी जटाऊं निकिरी आयसि। इन प्रकार 1000 वर्ष बीतजी विया। शिवजी जी आराधना कंदे हिकु ॾींहुं शाम जे समय श्री महादेव पार्वती परीक्षा वठण लाइ ब्रह्मचारी वेश धारण करे उनजी पर्णकुटी में वञी करे उनजी अचल भक्ति ॾिसी करे चवणु लॻो त हे भद्र, जो तो पंहिंजे मन में वरदान घुरियो अथई। पार्वती जी चवणु लॻी त मां ही वरदान थी चाहियां कि तव्हां मुंहिंजो घोटु थियो। तॾहिं तथास्तु चई शिवजी सप्त ऋषियुनि खे सॾु कयो ऐं उपस्थिति में उनजी आज्ञा ॾेई करे हिमालय घर वञी करे विवाह जो प्रस्ताव रखियो। 7 ब्रह्मवादी ऋषि हिमालय घर पहुता। राजा उन्हनि जो यथोचित पूजन ऐं सत्कार कयो। ऋषियुनि चयो त हे राजा हिमालय, तुंहिंजी कन्या पार्वती पंहिंजे दक्ष जी कन्या सती हुई। हाणे पंहिंजे पिता यज्ञ कुंड में किरण खां पोइ हुन पंहिंजा प्राण त्यागिया। हाणे हिन जो प्राणीकरण करण जो योग्य सवाइ शिव खां ॿियो केर बि कोन अथई। इन करे तूं पंहिंजी कन्या जो विवाह शिव सां कर। तॾहिं हिमालय चयो त मुंहिंजी कन्या त छाल जा वस्त्र पाए करे गंगा तट ते शिवजी सां विवाह करण लाइ घोर तपस्या करे रही आहे, सो उनजी मनोकामना पूर्ण थी। हाणे महादेव
के वञी चओ त मां प्रीतिपूर्वक पंहिंजी कन्या हुनखे अर्पण थो कयां ऐं उहो अंगीकार करे। उते सप्तऋषि श्री महादेव जे अॻियां आया ऐं निश्चित तिथि ते लक्ष्मी आदि सभु देवी देवता, विष्णु आदि सभु देवता उन्हनि जो विवाह कराइण लॻा। तॾहिं शिवजी पार्वतीअ सां गॾु नित्य रमण कंदो रहियो ऐं हुनखे गर्भ स्थिति तॾहिं बि न थी त देवताउनि खे अति चिंता सताई। इन कारण सोचणु लॻा। पोइ वीचार करे अग्निदेव खे सॾु कयनि ऐं हुनखे सम्झाइनि कि जंहिं समय महादेव रमण करे तॾहिं तूं उन साम्हूं वञिजां। पार्वती तोखे ॾिसी लजाए मारे उतां खां हटी वेंदी ऐं तूं शिव खे पंहिंजी ॻाल्हियुनि में लॻाए छॾिजां। शिष्य समान तोखां ॾाढा सारा प्रश्न कंदई ऐं उन समय पार्वती जी गर्भ स्थिति थी वेंदी। अग्निदेव ईअं ई कयो ऐं रमण जे समय के उते पहुतो ऐं पार्वती वस्त्रहीन हुअण जे कारण लजाए मारे रमण छॾे करे हिकु तरफ़ थी शिवजी महाराज खे। इन समय अग्निदेव जो अचणु ॾाढो बुरो लॻो ऐं हुन श्राप ॾिनो कि तूं मुंहिंजो वीर्य तुंहिंजे उदर में वञी प्रवेश कंदो। तॾहिं अग्नि उन वीर्य खे पंहिंजे उदर में ग्रहण कयो ऐं 10 महीना बीतण खां पोइ उन तेज वीर्य गंगा जी में विझी छॾियईं। गंगा जी उनखे सहन न करे सकी ऐं उनखे उन सरकंडनि में फेंकियो ऐं हुते बि वञी करे उन जा 6 भाग थिया। तॾहिं ब्राह्मण जी 6 कन्याउनि खे उन्हनि मोकिलियो। उन्हनि उन 6 भागनि खे जोड़ियो जंहिंमां 6 मुख ऐं 1 अंग वारो अहिड़ी आकृति बालक जी ठही। तॾहिं बि उहो ॾाढे ॾींहं ताईं उते सरकंडनि में ई पियो। हिकु ॾींहुं महादेव ऐं पार्वती बैल ते चढ़ी करे उतां हलिया। तॾहिं सहसा पार्वतीअ स्तननि मां खीर किरण लॻो। तॾहिं पार्वती महादेव खे इन जो कारण पुछियो त महादेव चयो त हे देवी, हाणे मां तोखे ॿुधायां थो, ॾिस ही पासे में तुंहिंजो पुटु पियो अथई। ऐं महादेव पिछली सारी कथा पार्वती खे ॿुधाई ऐं चयईं कि तुंहिंजे स्तननि मां जॾहिं खीर इन करे ई पियो अचे कि छोकी तुंहिंजो पुटु आहे। महादेव जी इहा ॻाल्हि ॿुधी करे पार्वती उन बालक खे गोद में खयो ऐं पोइ पंहिंजी गोदी में हुनखे विहारे करे स्तननि मां खीर पियारणु लॻी। इन ते पार्वतीअ पुत्र स्नेह मां मुग्ध थी करे हुनखे कैलाश में खणी वई ऐं हुन जो पालण पोषण करणु लॻी। श्रुतिदेव चवणु लॻा त हे राजन, ही कुमार जे जनम जी कथा मूं तोखे ॿुधाई। असांजी वैसाख मास जी कथा जो 11हों अध्याय समाप्त थियो। बोल श्री कृष्ण कन्हैया लाल की जय ऐं जय झूलेलाल। वरी मिलंदासीं हिकिड़ी नई सिंधी वैसाख मास जी कथा सां गॾु। तेसिताईं तव्हां सभिनी सिंधियुनि भाउरनि खे भेनरुनि खे जय झूलेलाल।